सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो अहम इजलास ख़त्म थी वियो आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण जा इल्ज़ाम आहिनि। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो अहम इजलास ख़त्म थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थियो आहे। सुप्रीम कोर्ट जुडिशियल इजलास में जजनि जे ख़िलाफ़ जेके इल्तिवा में शिकायतूं आहिनि उन्हनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज मज़ाहिर नक़वी ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जे ख़िलाफ़ शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। जस्टिस मज़ाहिर जा आमदनी खां वधीक असासा जेके आहिनि उन्हनि जो मामिलो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। अॻूणे साॻे वक़्तु अॻूणे चेयरमैन नेब जावेद इक़बाल जे ख़िलाफ़ मिसकंडक्ट जी जेका शिकायत आहे उनजो बि जाइज़ो वरितो पियो वञे। मोहसिन अख्तर कियानी जो जेको आहे सो निजी कारोबार में इज़ाफ़े जो इल्ज़ाम आहे। उन सां गॾोगॾु जस्टिस मज़ाहिर नक़वी ते करप्ट प्रैक्टिसिस ऐं आमदनी खां वधीक असासा जो संगीन इल्ज़ाम आहे। सुप्रीम जुडिशियल कमीशन इन्हनि अहम मामलनि ते वीचारियो आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।